मिस्टर बच्चन जो एक डायलॉग आहे अमर अकबर एंथनी जो दारू पी करे जॾहिं अचे तो ख़बर आहे न दारू पी पिटाए हुजे त उसको जब वो सिंधी में मां थोरो ट्रांसलेट कंदुमि जेकॾहिं तव्हांखे वणंदो प्लीज़ मूंखे जाम ख़ुशी थींदी हिन खां पोइ हिकु हिंदी डांस थींदी ऐं हुन में तव्हांखे सभिनी खे नचणो आहे बस थी वियो पिटाई अरे तोखे हिन करे मां चयुमि त दारू न पी दारू जाम ख़राब शइ आहे तूं जेकॾहिं दारू न पीतल हुजे हा छा वो थुल्हो तोखे मारे सघे हा क्या वो जाड़े तेरे को मारने को सकता अरे एंथनी भाई तूं अकेलो ॾह माण्हुनि खे मारी सघे थो पर तूं असांजो ॿुधंदो किथे आहे किथे ॿुधंदो आहे दिस पंहिंजो शक्ल वञे आई में दिस केतिरो मारियो अथई पक्का इडियट थो लॻी हा इडियट हाणे तूं हिते ई बीह जा मां तुंहिंजे लाइ थोरो दवा करे थो चवां हिल न हिते स्टडी अरे हिली छा थो स्टडी ॾिस भाई हे जाम सड़ंदो आहे पर चिलाए न मुंहिंजो गुस्सो जाम थो थिए सड़े थो न हा उहो त सड़े थो हिकिड़े तव्हांखे चवां थो त दारू न पी दारू जाम ख़राब शइ थैंक यू वेरी मच